मामा असां हिते ई छो रहियासीं? मुंहिंजो मतिलबु आहे त असां ॿिए कंहिं मुल्क में बि रही सघूं पिया, बहितर कोन हो? छा ॻाल्हि आहे? अॼु इहो ओचितो ख़्यालु कीअं आयो थी ज़हन में? हू सोकोल पापा जा माइट आहिनि न, हो कंहिं न कंहिं हवाले सां साम्हूं ईंदा रहंदा आहिनि। मां इलाही तंग थींदी आहियां। छा मतिलबु? हो मोहतरमा, छा नालो अथसि, सदफ, हुन मुंहिंजी यूनिवर्सिटी में एडमिशन वठी छॾी आहे। रोज़ कंहिं न कंहिं बहाने सां साम्हूं अची वेंदी आहे। त पोइ तूं हुनखे एतिरी इम्पोर्टेंस छो पई ॾे? पई फिरण ॾे, चीप माण्हू चीप हरकतूं ई कंदा आहिनि। तूं हुनखे इम्पोर्टेंस न ॾे, पाण ई पोयां थी वेंदी। न मामा, ॿियो कुझु बि कोन्हे। असल में कॉलेज में मुंहिंजा फ्रेंड्स आहिनि न, उन्हनि बि हिन हवाले सां मूंखां पुछणु स्टार्ट करे छॾियो आहे त मां हुन सां एतिरी नफ़रत छो पई कयां ऐं मूंखे छो बुरो थो लॻे हुनजो हिन यूनिवर्सिटी में हुजणु। उहो बि तुंहिंजो इहो आख़िरी साल आहे, तूं इग्नोर करेसि, बाक़ी मां तुंहिंजे पापा सां पाणे ॻाल्हाए छॾींदसि। मामा अहिड़ो छा थियो आहे? असांखे पापा जा माइट छो नथा वणनि? तुंहिंजे पापा खे वरी कहिड़ा वणंदा आहिनि? पोइ बि उन्हनि तुंहिंजे पापा खे चीट कयो। तुंहिंजे पापा सां उन्हनि हिकिड़ो वॾो फ्रॉड कयो। कहिड़े क़िस्म जो फ्रॉड मामा? तुंहिंजे पापा जो हिकिड़ो वॾो भाउ, वॾो शातिर ऐं लोमड़ी वांगुरु चालाक हुयो, जीअं असांजी सादगी ऐं नेक नियती जो फ़ाइदो खणे। एतिरे क़दुरु जो असांजी समूरी मिल्कियत चालाकी सां पंहिंजे नाले कराए वियो। तुंहिंजे पापा खे ॿुधाए बग़ैर हू सॼी मिल्कियत जो मालिक थी वियो। पोइ मामा? तुंहिंजे पापा जे कंहिं दोस्त खेसि ॿुधायसि त क़ुर्बान अली नारियल जो बाग़ बिना ॿुधाए सेल करे छॾियो अथसि। तुंहिंजे पापा हिन बाबति खेसि ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पर हुन जी हिकु बि न ॿुधी ऐं भाउ मञण खां इनकार करे छॾियो ऐं हुन घर मां कढी छॾियो। तूं शायदि 7-8 सालनि जी हूंदी। असां मलीर छॾियो, सभु मिट माइट छॾे छॾिया। मामा पर पापा खे त काफ़ी तकलीफ़ थी हूंदी। न सिर्फ़ु तकलीफ़, हू ॾाढी ॾुखाइनि में फासी पियो। तुंहिंजे हिन मतलबी चाचा कंहिंसां मिली करे तुंहिंजे पप्पा खे कूड़े केस में फसाए ऐं गिरफ़्तार कराए छॾियो। बसि उहो ई ॾींहुं असां दरवाज़ा ई बंदि करे छॾिया ऐं उतां गुज़रण ई छॾे ॾिनो। वाकई मामा त काफ़ी चीप माण्हू आहे। असांखे हुननि खे हुननि जी औकात ॾेखारणु घुरिजे। दफ़ा करेसि, असांखे हुननि जी का बि घुरिज कोन्हे। हू अॼु बि ख़्वार आहिनि ऐं ख़्वार ई रहंदा। ऐं तुंहिंजो पीउ त माशाअल्लाह सां दुनिया जो सुठो बिज़नेसमैन आहे ऐं रहंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।